साहती परगणी ज़िले नौशेरो फिरोज़ में मानसून की बरसात सैलाबी सूरत के करे मुनाफ़ाखोरी खाधे पीते की शयुनि अटे के अघनि में घाटे टोड़ इज़ाफ़ो करे छॾियो आहे। उन हवाले से ॾिसूं था नौशेरो फिरोज़ में बशीर हुसैनी विस्तड़ो जी ही रिपोर्ट। जी बिल्कुल असां ॻोठ मचुर नौशेरो फिरोज़ जे भरिसां मौजूद आहियूं। इन ॻोठ जा छोकिरा ऐं कुझु ॻोठाणा बीठा आहिनि ऐं हिननि जो चवणु आहे त जीअं बरसाति जेका आहे पई आहे ऐं उन खां पोइ सैलाबी जेका सूरत हाल थी आहे उन खां पोइ मुनाफ़ाखोरनि अटो खंडु ऐं कई शयूं जेके मायूं करे छॾियूं आहिनि। हिननि जो चवणु आहे त असां हिकिड़े वेलो खाऊं था ॿिए वेले लाइ परेशान आहियूं ऐं गवर्नमेंट खे हिननि जो चवणु आहे त मुनाफ़ाखोरनि जे ख़िलाफ़ कार्रवाई कनि त जीअं असां ग़रीब के वेलो मानीअ जो चङी तरह खाई सघूं। वधीक ॻाल्हियूं कंदासीं ॻोठाणनि सां त हिननि जो छा चवणु घणी थी वई आहे। असां ॾाढो परेशान आहियूं। महांगाई असांजा सफ़ा चूर करे छॾियो आहे। असां मज़ूर माण्हू ॾींहं मज़ूरीअ ते वञूं, हींअर मोटिया आहियूं मज़ूरीअ तां ॾाढो पोती खणी वई ॿकरियूं आहिनि ॿ उन्हनि जे लाइ गाह करे आया आहियूं। हाणे तव्हां ॿुधायो त हेॾो अटो महांगो 60 रुपए मिलंदो, हाणे असां वेलो खाऊं था, वेले लाइ परेशान आहियूं ऐं जेको आहे रुखी मानी खाई ड्रव कंदासीं उहो बि असां खसे विया आहिनि। हाणे एॾी महांगाई गवर्नमेंट खे अपील आहे त असां ते कुझु रहम करे, रहम जी नज़र सां ॾिसे। मुनाफ़ाखोर वॾा जेके कारोबार माण्हुनि जा आहिनि व्याजी, उन्हनि ते कंट्रोल करे दाबो ॾियनि थोरो। असां पाण खे मारींदासीं, बेज़ार थी पियूं। 5 ॿार आहिनि। हाणे ॿुधायो असां 800 रुपया कमायूं, 200 रुपए में जेको आहे अधु किलो थो मिले, पाव मिले थो तेल जो, कहीं अटो 120 रुपया किलो थी वियो आहे, खंडु पती खीर अहिड़ो छा करे छा कयूं असां। महिरबानी करे असां ते कुझु रहम कयो ऐं महांगाई ते कंट्रोल कयो। महांगाई थी वई आहे, उन सां साम्हूं नथा रही सघूं ऐं एतिरी त बेरोज़गारी वधी वई आहे, एतिरी त बेरोज़गारी वधी वई आहे। पाणी पंजाब में आयो आहे, हिते बि कुझु ख़दशा आहिनि त असां पाणी दरिया में छॾींदासीं। असांखे अॻे ई पाणीअ जा ॿोॾि जा हर शइ जा मुंझायल माण्हू असां पढ़ियल लिखियल माण्हू बि आहियूं, ॼट न आहियूं। असां पढ़ियल लिखियल माण्हू आहियूं, पर सिंध हुकूमत खे असां इहो चवणु था चाहियूं त असां जेके बेरोज़गार आहियूं असांखे कहिड़ो रिलीफ मिलियो आहे। अटो महांगो, असां मां पाण कणिक काईंदो आहियां, हाणे मां 5000 ते खपे आयो आहियां। ब्रोकर जेके वॾा वॾा आहिनि उहे वठी 5000 ते हींअर ॿोरी 10000 ते करे वेठा आहिनि। ग़रीब माण्हू जंहिंखे को वसाइल न आहे ऐं जंहिंखे का बनी न आहे। हे जेको बरसाति आई 2022 में, इन खां पोइ सैलाब जेको ई वसियो, इन में असांजा घर बर ॿुॾी विया ऐं असां बेरोज़गार वेही वियासीं। वरी इन खां पोइ हींअर पंजाब में सैलाब आयो आहे। इहो पंजाब खां सैलाब इन असां सिंध में बि टुपी आयो आहे। सो इन करे एॾी महांगाई करे छॾी अथनि। मुनाफ़िकनि जेकी शइ असांखे 60 रुपया किलो मिलंदी उहा हिननि 100 रुपया किलो करे छॾी आहे। असां बेरोज़गार माण्हू छा कंदासीं? जेके 500 रुपया असां कमायूं उन मां अटो वठूं या ॿारनि जो ख़र्चु कयूं या बीमारियुनि ते ख़र्चु कयूं। जी बिल्कुलु अवां ॻोठाणनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। हे जेके नौजवान हुया बेरोज़गार हुया, हिननि जो चवणु हुयो त हेॾी महांगाई थी वई आहे ऐं अटो जेको आहे 50-60 रुपया वारो हींअर जेको आहे 110 ऐं 120 रुपया मिले थो, जंहिंजे लाइ असां फाकिया कशीअ ते वक़्तु गुज़ारियूं था। हिन जो चवणु आहे जेकॾहिं असांखे मानी बि टाइम ते न मिलंदी पोइ त पाण मारियूं ऐं असांखे जेको आहे ॿिया के बि वसाइल कोन्हनि। गवर्नमेंट खे घुरिजे त हिननि ग़रीबनि जी सहायता करे त हीअ जे पंहिंजे वक़्तु सिर पंहिंजे बचनि ऐं पंहिंजो वक़्त जो गुज़र सही करे सघनि। कैमरा टीम सां गॾु बशीर हुसैनी विस्तड़ो, काश न्यूज़, नौशेरो फिरोज़।